सभिनि आयल दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे सथ जे साथी GM खोसो जे ताज़ियती मेड़ाके में दोस्तनि शिरकत कई आहे। गुज़ारिश इहा आहे त घणो सोचे वेठा हुआसीं त GM जी जेको आहे सॼे इन किरदार ते GM ते ॻाल्हाइबो, पर गर्मी तमामु इंतहाई घणी आहे, तंहिंजे करे दोस्त बि कुझु ॿाहिरि वेठा आहिनि, कुझु दोस्त न पिया वेही सघनि, टाइम बि घणो थी वियो आहे ऐं कुझु दोस्तनि खे ॿाहिरि बि वञिणो आहे। त मुख़्तसिर कंदे मुमताज़ भाई जेके GM जो जेको पहलू हो, जेके बि उन ज़िंदगी जो जेके सहाफ़ती सफ़र हो, उन ते मुमताज़ भाई सुठो ॻाल्हायो। GM वाक़ई जेके ॾुखिया ॾींहं ॾिठा ऐं घटि जेके सहाफ़ी आहिनि असांजे कश्मीर जा जन ईअं सहाफ़ जे हवाले सां उन्हनि उहे ॾुखिया थिया हुजनि। ऐं ॾुखियो थियण जो सबबु ॿियो कुझु बि न हो, ॾुखियो थियण जो सबबु सिर्फ़ु इहो ई हो जीअं मुमताज़ भाई ॿुधायो त डोमिसाइल वारे मसइले ते ॻाल्हाइणो आहे, कंहिं भोतार जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणो आहे, पोइ पुलिस भोतार इहो सॼो जेको गठजोड़ जी हूंदो आहे, उन गठजोड़ जे करे पुलिस जूं जेके सख़्तियूं बि बर्दाश्त GM कयूं, उन सां गॾोगॾु टार्चर सेलनि जा जेके असांजे इदारनि जे ॻुझे इदारनि जा जेके टार्चर सेल हुया GM उहा यात्रा बि करे आयो। ऐं उहा यात्रा केतिरी ॾुखी हूंदी आहे शायदि मूंखां वधीक को नथो सम्झी सघे थो केतिरी ॾुखी हूंदी आहे, छाकाणि त उहे ॾींहं मां बि ॾिसी आयो आहियां, उहे ॾींहं मां बि गुज़ारे आयो आहियां। ऐं मुंहिंजे ख़्याल में असांजो हिते कश्मीर में कंहिंसां को ज़मीन ते झगड़ो कोन हूंदो, कंहिंसां को ॿनी ॿार ते झगड़ो न हूंदो। ऐं असांखे अगरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सहाफ़ियुनि खे मूं समेत सभिनी सहाफ़ियुनि खे टार्चर कयो वेंदो आहे या किथे फासाइण जी कोशिशि कई वेंदी आहे, किथे विहाइण जी कोशिशि कई वेंदी आहे, त सबबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे असांजो, त असां किथे न किथे जेको असांजो जरासीम आहे सहाफ़ती, असां किथे न किथे भले इन माशरे में हिते रहंदे हिते हक़ सच ॿुधणु ऐं ॻाल्हाइणु घटि ई हूंदो आहे, पर तंहिं बावजूद बि किथे न किथे ॻाल्हाए था वञूं त पोइ सबबु इहो ई थिए थो, कॾहिं पोइ मथो फाड़े था विझनि, कॾहिं खणाए था वठनि, कॾहिं जेल न पुलिस वारो सिलसिलो थोरो घटिजी वियो आहे, पर हाणे पुलिस ॿिया ट्रिक खोड़ शुरू करे छॾिया आहिनि। बहरहाल पोइ GM मूंखे जेको आहे न मूंसां थोरे अरसे में गॾु रहियो, छाकाणि असां वटि ग्रुपबंदी थींदी आहे, GM घणो अरसो मुमताज़ भाई वारनि सां गॾु रहियो ऐं थींदो इहो हो त उनजी हिकिड़ी जेका ख़ूबी हुई, उहा ख़ूबी उनजी इहा हुई त जंहिंसां बि गॾु बीहंदो उन सां ई गॾु बीहंदो हो, माना गठु जोड़ वारो इहो न हूंदो ऑप्शन त GM आहे बाबा हाणे को आख़िरी टाइम ते फ्री वेंदो, अहिड़ो कुझु बि न हो। जेतिरो टाइम दोस्तनि सां रहियो उन्हनि सां सिंसियर रहियो, पर जॾहिं असां सां गॾु रहियो त असां सां सिंसियर रहियो। पोइ लास्ट टाइम ते मूंखे माना हिकिड़ो इंतिहाई जेको ॾुख आहे, हर इंसान खे दुनिया छॾिणो आहे, मां पंहिंजे हिकिड़े फेसबुक ते बि ज़िक्र कयो त हर माण्हू खे दुनिया छॾे वेंदो आहे, मां बि छॾे वेंदुसि करे, सभु दोस्त जेके वेठा आहियूं को न को कॾहिं को न हूंदो, पर GM सां इहो हो त लास्ट टाइम ते मूंखे GM जॾहिं कॉल कई जी साईं ॿुधायो त माण्हू खे ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजा को ॾींहं पूरा अञा मां दुनिया खे छॾे वेंदुसि, त हुन इहो मूंखे फ़ोन करे चयो त यार किथे त मुलाक़ात था करे वठूं। मां चवां मां निकिरी आयो आहियां कश्मीर मां, हाणे भला WhatsApp ते बि प्राइवेसी बि आहे, जे कचहरी करिणी आहे भला WhatsApp ते था कचहरी कयूं। पोइ मुख़्तसिर कुझु हाल वाल हुया दोस्तनि जा, उहे बि उन सां कचहरी थी। मां इस्लामाबाद हुयुसि त मूंखे सुबुह जो दोस्तनि फ़ोन करे ॿुधायो त GM फोत थी वियो आहे, ऐं उहा ख़बर ईअं हुई जी माना कुझु दोस्तनि ग्रुप में रखियो त कुझु दोस्तनि वरी चयो त भई छा मज़ाक़ आहे, छा तमाशो आहे, ऐं मूंखे बि 2 मिंटनि जे लाइ ईअं लॻो त यार को दोस्त हसद मां को साड़ मां को थो करे, एतबार त हिन महिल ताईं बि कोन थो चए GM असां खां विछड़ी वियो आहे। बहरहाल हीअ दुनिया आहे फ़ानी ऐं सभिनी खे छॾे वञिणो आहे। अॼु GM खे यादि करण जो मक़सदु इहो आहे, जीअं दोस्तनि पहिरियों ॿुधायो त हुन 4 ॾींहं असां सां गॾु रहियो ऐं कश्मीर जे लाइ सहाफ़ती सफ़र में 35 साल सफ़र बि कयो, ऐं उहो सफ़र कयो जेको ॾुखियो इंतिहाई कठिन हो, जंहिंमें टार्चर सेल बि हुया, जंहिंमें पुलिस बि हुई, जंहिंमें कबीलाई बिरादरियुनि जे जड़नि में अटकाए करे कॾहिं कॾहिं जो ॿांह भॼराइनि पिया, कॾहिं छा कनि पिया, सॼो सिलसिलो हुयो। ऐं सभ खां अगरि मां चवां असांजे कश्मीर मां दोस्तनि मां सीनियर तरीन सहाफ़ी बि GM हो, ऐं घणा जेके ॾुखिया ॾींहं ॾिठा उहे बि GM ॾिठा। ऐं अलाह हाणे जॾहिं दुनिया कूड़ जो दुनिया ही कूड़ी फ़ानी जान छॾे वियो आहे त सभिनी खां इहा दुआ असां सभु गॾिजी करे इहा दुआ घुरंदासीं त अलाह हुनखे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ऐं उन ॿ जेके मासूम जेके ॿिया उनजी औलाद आहे उहा त नौजवान पुट आहिनि उनजा, ऐं माशाअल्लाह हिकिड़ो नौकिरी में आहे, ॿियो पंहिंजो कारोबार बि करे थो, पर 2 मासूम नियाणियूं जूं असां सभु दोस्त वधि खां वधि इहा जेका उन्हनि जे लाइ दुआ घुरियूं, ऐं जेका जेतिरो थी सघे गॾिजी करे उन्हनि जी का जेका मदद बि करे सघूं, त छाकाणि त मासूम जेको नियाणियूं आहिनि उहे आहिनि, ऐं असां रब खां इहा दुआ घुरंदासीं त अलाह उन जेके वारसनि खे जेको आहे सब्र करे तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं GM खोसो खे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। गुज़ारिश इहा आहे त उनजे लाइ ख़ैरात जो बंदोबस्तु बि आहे, लंगर बि दोस्त करे वञनि, ऐं उन सां गॾोगॾु आख़िर में उस्ताद खे चवंदुसि त हिकिड़ी दुआ बि जेको आहे उन लाइ करायो। वॾी महिरबानी।